हाँ जी नाज़रीन, असां एशिया जी वॾी ढंढ जेका मंछुर आहे उन ते मौजूदु आहियूं। मंछुर ढंढ जेका सोकड़े जो शिकार थी वई, जंहिंमें पाणी मुकमल ख़तमु थी वियो हो ऐं मलाह जेके उहे सवें मलाह जेके हुआ उहे बेरोज़गार थी विया। हज़ारे ख़ानदान जेको आहे सो फाका कशी कनि पिया। उन खां पोइ हींअर जेका असां मंछुर जी जेका सूरत हाल आहे, कुझु बरसातुनि पवण खां पोइ ऐं दरिया में पाणीअ जे चाढ़ खां पोइ जेको आहे सो दरिया जो पाणी जेको छोड़ आहे उहो मुसलसिल हिन मंछुर में थी रहियो आहे, जंहिंजे करे मंछुर जे जेका पाणीअ जी सित आहे उन में वाध अची वई आहे। मंछुर जी जेका मौजूदा सूरत हाल आहे 110 आरेल जेको आहे सो फुट ॿुधाई पई वञे। मंछुर में पाणी अचण खां पोइ हितां जे मलाहनि में जेका आहे सा सराही अची वई आहे। मलाहनि में ख़ुशी नज़र अचे पई। ॿिए पासे मलाहनि जो इहो चवणु आहे त मंछुर में जेको पाणी त दरिया जो मिठो पइजी चुको आहे, पर मंछुर में जेको आहे सो बेजारो जेको आहे मच्छीअ जो उहो ख़तमु थी वियो आहे, जंहिंजे करे मच्छी हिन वक़्तु जेका आहे सा मंछुर में मौजूदु न आहे। बेजारो मौजूदु न आहे त जेका मच्छी उन में वाध विझी करे सघे। त मलाहनि जो इहो मुतालबो बि आहे त जेको आहे सो फिशर फोक फोरम वारा जेके आहिनि या फिशरीज़ खातो जेको आहे उहे तहरीक वठनि हिन मंछुर में जेको आहे सो पाणीअ में मच्छीअ जो ॿिज जेको आहे सो विधो वञे, त जीअं मंछुर में मच्छीअ जो जेको आहे सो ॿिज विझण खां पोइ मच्छीअ में नसुल में जेको आहे सो वाधारो थिए, त जीअं हितां जा मलाह जेके आहिनि रोज़गार करे सघनि। मां तव्हांखे ॿुधायां त 110 फुट खां पोइ मंछुर में पाणी जी जेका सित आहे हींअर वधे पई। दरिया जो पाणी जेको कुझु ॾींहं दरिया में पाणी जो चाढ़ हो, उन खां पोइ मंछुर में बि पिणु पाणीअ में बहितरी अची चुकी आहे। आबादी जेको आहे सा मुख़्तलिफ़ ॻोठनि जेके वाह हुआ जेके मंछुर मां निकिरनि पिया, उन्हनि जा जेके दरवाज़ा खोलिया विया आहिनि, फाटनि जा दरवाज़ा खोलिया विया आहिनि, त जेको पाणी आहे उहो फाटनि जे ज़रिए आबादीअ लाइ जेको आहे सो हितां जा जेके आबादगार खणी सघनि, जंहिंजे करे हाणे जेको मंछुर आहे उहो ख़ुशहालीअ तरफ़ वधे पियो। मंछुर में पाणीअ में इज़ाफ़ो अचण खां पोइ मुहाणनि में बि सराही आहे ऐं उमेदु कनि पिया त जेकॾहिं वधीक बरसातूं पयूं ऐं नयुनि जो पाणी जेकॾहिं मंछुर में लथो त मंछुर वधीक बहितर थी सघंदो। ऐं जॾहिं मंछुर 112 आरेल ते पहुचंदो त मंछुर पंहिंजी असुलु सतह ते बीहंदो ऐं उन में जेको आहे सो मच्छीअ जे ॿिज खां सवाइ ॿिया जेके गंदगाह बि पैदा थींदा, त हितां जे मलाह जो जेको रोज़गार जो ज़रियो वधंदो। जी।